नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे 9 मेल खां ख़बर ॾींदा हलूं त वागड़े जी स्टाफ कोर्ट मीरस लांडी में लॉकडाउन तोड़े रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में भी दुकानदारनि खाधे पीते जी शयुनि जा अघ हिकु दफ़ो ॿीहर चोट चाढ़े छॾिया आहिनि। ग़रीब आवाम बेहतर सूरनि में हितां जी ग़रीब आवाम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 9 मेल वागड़े जी कोर्ट मीरस लांडी में दुकानदारनि खाइण पीअण जी शयुनि जा अघ ॿीण करे छॾिया आहिनि। ग़रीब खाइण पीअण लाइ घणो परेशान आहिनि। इंतज़ामिया असिस्टेंट कमिश्नर कोर्ट गुलाम मोहम्मद जी नोटिस ते कंहिं बि अमल न कयो। हितां जे मज़दूरनि ऐं पोरियतनि जो चवणु आहे त असां मज़दूर माण्हू आहियूं, सॼो ॾींहुं मज़दूरी करे ॿचड़नि जो पेट पालींदा आहियूं, पर हितां जी सब्जी ऐं दुकान वारनि खाधे पीते जी शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि। पटाटा 50 रुपया, बसर 80 रुपया, वाङण 60 रुपया, भिंडी 75 रुपया किलो, खीर 100 रुपया किलो, वॾो गोश्त 450 रुपया किलो, मुर्गी 300 रुपया किलो। फ्रूट जा पंहिंजा मनपसंद रेट मुक़ररु करे ग़रीब आवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा आहिनि। हिननि जो वधीक चवणु आहे त मुख़्तियारकार कोर्ट गुलाम मोहम्मद नोटिस जे नोटिस ते कंहिं बि अमल न कयो आहे। हिकु दफ़ो ॿीहर नोटिस वठण जो मुतालबो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।